जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। शहीद हेमू कालाणी के बारे में मां ॿ जानकारियूं तव्हांखे ॿुधाए चुकियो आहियां कि हुननि जी ॿ वारदातूं कहिड़ी हुयूं। हाणे मां तव्हांखे टी वारदात जे बारे में उन्हनि जो ॿुधायां थो। स्वराज्य सेना जी मीटिंग थी। मीटिंग किथे थी? हशू सबनानी जेको हो उन जे घर में, घर जे छत जे मथां स्वराज्य सेना जी मीटिंग थी। उन मीटिंग में वीचार पिया करनि कि भई हाणे असां पुलिस चौकी ते बम फोड़ियो आहे जंहिंजी छत उॾामिजी वई, हाणे असांखे किथे बम फोड़नो खपजे। त इहो तय थियो स्वराज्य सेना जे द्वारा कि जेकी पुलिस स्टेशन जे पुठे पासे जेकी आहे भितूं आहिनि ॿ कुंड ते, उन ॿिनि भितुनि खे उॾाइणो आहे। त इहो तय थियो ऐं वरी हू बम जी व्यवस्था करनि था ऐं वरी वञनि था राति जो 10 बजे पुलिस चौकी जे पुठियां हुते हिकिड़ो बम रखनि था ऐं निकिरी था वञनि। अलॻि अलॻि स्वराज्य सेना जा जेके ॿार हुआ नंढड़ा, ही हेतिरा शातिर हुआ कि इन्हनि खे ख़बर आहे कि जिते असां कदम रखूं पिया उन कदम ते बि असांजी निगरानी जांच में अची सघे थी। त हुननि अहिड़ो प्लान ठाहियो कि असां चालाकी सां करे निकिरूं ताकि असांजी निशानी का बि न रहे। त हू बम रखी आया ऐं बम जो धमाको अहिड़ो ज़बरदस्त हो कि ॿिन्हिनि भितुनि जा कचुंबर उॾामिजी विया। ॿिए ॾींहुं हुते जो सिंध जो IG रेंज जो अधिकारी पुलिस ऑफिसर कुत्ता खणी आयो, जेके ना डॉग स्क्वायर, उहो खणी आयो ऐं हुते जो मौक़ो मुआइनो पियो करे। त अख़बार जी न्यूज़ पढ़े इहा नंढा ॿार बि घबराइजी विया कि भई हाणे त ही जांच ॾाढी तकड़ी वारी अथनि ऐं हाणे त कुत्ता बि खणी आया अथनि। त जॾहिं हूअ डॉग स्क्वायर खे जॾहिं IG खणी पियो वञे त छोकिरा हेतिरा चालाक हुआ कि हुननि जे कदमनि जा निशान बि हुननि खे कोन मिलियो, छोकी टावर ते चढ़ी विया हुआ ऐं टावर ते पेर जो निशान ई कोन ईंदो आहे। ऐं जॾहिं ही बम रखी करे विया हुआ राति जो, त अलॻि अलॻि दिशा में निकिता हुआ, अलॻि अलॻि दिशा में निकिरी पंहिंजे घर हली विया हुआ। त अख़बार में पढ़ी ही घबराइजी विया हुआ, मगर शाम जो हिननि तय कयो कि भई हाणे असांखे मालिक जी शरण बि वठणी खपजे ताकि ईश्वर असांखे आशीर्वाद ॾे। त हुते बाबा जी कोई दरबार आहे, बंसीलाल जी बाबा जी दरबार आहे, हुते वञनि था ऐं हुते गुरु नानक देव जी सां जे उते पेडी ते पंहिंजो सर झुकाए करे उन्हनि खां आशीर्वाद वठनि था कि असांजा कष्ट हरजो। त धार्मिक बि हुआ, पर इन ॻाल्हि सां इहो ज़ाहिर थिए थो कि नंढी उमिरि में जेके असांजे नौजवान इहे कमु कयो। अञा त मां तव्हांखे टी जानकारी ॾियां थो, हुन जे अलावा अहिड़ी घणी वारदातूं हुननि कयूं जे उहो उनमें सफल रहिया। त ॿी टी वारदात जेकी मां तव्हांखे ॿुधाई, जेको वरी बम जो प्लान हो हिननि जो, वरी हिननि 2 बम रखिया ऐं वरी हिननि अंग्रेजी हुकूमत खे हिलायो। हिन जे अलावा मां तव्हांखे हिकु जानकारी ॿी ॾियां थो कि हेॾा शातिर हुआ कि केर बि हिननि खां घर वारा पुछंदा हुआ न कि तव्हां किथे था वञो, त ही सिधो चवंदा हुआ या त असां टॉकीज में था वञूं फिल्म ॾिसणु। जॾहिं को फिल्म ॾिसणु कोन वेंदा हुआ, घर वारनि खे हमेशह उल्टो ॿुधाईंदा हुआ कि असां हिते वियासीं, अॼु मां हुननि जे घर वियुमि। त इहे एतिरा शातिर दिमाग़ सां हुननि कमु कयो ऐं अंग्रेजी हुकूमत खे हिलायो। त इहा मुंहिंजी टी जानकारी हुई। मुंहिंजी वारदात, इहे जेकी वारदात कयल हुई स्वराज्य सेना जी शहीद हेमू कालाणी ऐं उन्हनि जी साथियुनि जी, ही मां तव्हांखे ॿुधाई। हाणे चौथी वारदात जो जिक्र मां पंहिंजे अॻिले वीडियो में कंदोमांव। सत नमन कयां थो शहीद हेमू कालाणी उन्हनि जी स्वराज्य सेना खे। ऐं मुंहिंजा वीचार त हमेशह इहे ई रहंदा आहिनि कि
शहीद हेमू कालाणी खे असां पंहिंजे दिलि ते रखूं, छोकी ही जेकी कुर्बानी आहे कोई नंढी कुर्बानी कोन्हे। ही आज़ादी लड़ाई आहे, ब्रिटिश हुकूमत खां जे लड़िया आहियूं ऐं पंहिंजे मन में ई दिलि में ऐं समाज जे हर तबिके खे इहा ॻाल्हि जानकारी हुजणी खपजे। असांजो सिंध जो हिकिड़ो शहीद हो जे 19 साल जी आयु में फांसी ते चढ़ियो।